बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज़ाद संगत ये जेको महीनों अग में सोशल मीडिया प्रेस क्लब मदई जी मां थियल चोरी के वाक़े जो केस मदई जी थाने ते दाख़िल आहे। उन खां पोइ मुसलसल SHO जेको पहिरियां हुयो खमीसो ख़ान उन सां मुलाक़ात थी, पर उन जे बावजूदि असांजो मसइलो हल न थियो। हींअर जेको SHO आयल आहे मुख्तियार अबड़ो साहब, उन सां बि हिकु दफ़ो मुलाक़ात थी आहे, पर तंहिंजे बावजूदि असांजो कंहिं बि क़िस्म जो कोई बि असांखे रेस्पॉन्स न पियो मिले। उन लाइ मजबूर थी करे मां ही एहतजाजी धरणो आयो आहे मदई जी जेको थाणे जे गेट जे साम्हूं। मां इंतिहाई थोराइतो आहियां पंहिंजे सहाफ़ी दोस्तनि जो, मदई जी शहर जे सियासी समाजी अॻुवाणनि जो, सिविल सोसाइटी जो, जेकी मुंहिंजे हिन धरणे में मूंसां साथ ॾिनो आहे। हींअर जेको आहे भाऊ नवीद सां जेको असांजो दोस्त आहे सहाफ़ी, उन सां SHO जेको हिन वक़्तु मदई जी थाणे जो आहे मुख्तियार अबड़ो साहिबु, उन राब्तो कयो आहे। उन चयो त तव्हां धरणो ख़तमु कयो, असां कोर्ट में वियल आहियूं ऐं तव्हां सां असां माना हर मामले में गॾु आहियूं ऐं तव्हां सां उन हवाले सां असां हिते फ़ैसिलो कयो आहे। 3 रुकनी कमेटी ठाही आहे, भाऊ यासीन धारे जो ऐं भाऊ नवीद ऐं कमांडो पवर 3 माण्हुनि ते मुश्तमिल, जेका शाम ते SHO सां ॻाल्हि ॿोल कंदी। जेकॾहिं मसइलो हल थी वञे थो त ठीकु, न आहे त वरी असां पंहिंजो एहतजाजी धरणो वरी जारी रखंदासीं। कमांडो पवर जी 1 महीनो अॻु में प्रेस क्लब मां चोरी थी वई। ताला टोड़े चोर हुनजो चोरी करे विया ऐं उन चोरीअ खे जेको आहे रिपोर्ट कयो वियो मदई जी थाणे ते। मदई जी पुलिस पंहिंजी नाहली ॾेखारींदे ऐं जेको आहे कमांडे पवर जी जेका लिखणीअ खां ऐं उन खां जेको आहे बेज़ार थींदे माना उनखे जेका चोरी वापसि न कराए ॾिनी, जंहिं सबबु अॼु मजबूर थी अॼु मदई जी थाणे जे आॾो असां सहाफ़ी सियासी समाजी त मदई जी दोस्त इलाइक़े जा दोस्त हिते अॼु गॾु थिया आहियूं। असां इहो मुतालबो था कयूं SSP शिकारपुर खां त कमांडो पवर जी थियल चोरी वापसि कराए ॾिनी वञे ऐं हीअ सहाफ़ी ऐं दोस्तनि मां जेका बेचैनी ख़तमु कई वञे। कमांडो पवर जी चोरी मामूली चोरी कोन्हे का, टारगेटेड चोरी आहे ऐं हो जेको लिखंदो आहे हक़ सच लिखंदो आहे। पुलिस हुजे, भोतार हुजनि, सियासतदान हुजनि, बासर हुजनि, ठेकेदार हुजनि, कंहिं सां बि हुनजी का कंप्रोमाइज़ का रिआयत न हूंदी आहे, जंहिं सबबु हुनजी चोरी थी वई आहे। ऐं पुलिस जी नाहली आया त हू चोरीअ जा पेरा ॻोल्हण बजाए जेको कमांडे खे ठला दिलासा था ॾियनि, पर हुनखे चोरी वापसि नथा कराए ॾियनि। अॼु ही असां मजबूरनि हिते मदई जी थाणे जे आॾो एहतजाज कयो आहे ऐं असां SSP शिकारपुर खां मुतालबो था कयूं त हीअ चोरी वापसि कराए ॾियो। ॿी सूरत में SSP शिकारपुर जे ऑफिस आॾो असां धरणो हणंदासीं, एहतजाज कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 1 महीनो पहिरियों असांजो भाउ सीनियर सहाफ़ी कमांडो पवर जी चोरी थी वई हुई। गुज़िरियल SHO जेको खमीसो बिरोई हुयो उन जे वक़्त में चोरी थी वई हुयसि। अदो केतिरा ई दफ़ा दोस्त वठी थाणे ते आयो, पर खमीसे बिरोई काई बि वार न कई। उन खां पोइ SHO मटिजी वियो। हिन वक़्तु मुख्तियार हुसैन अबड़ो आयो आहे मदई जी थाणे ते। उन खां पोइ उन सां बि को भाऊ मिलियो, भाऊ कमांडो पवर, पर चोरी वापसि न थी। लोफर कहिड़ी बि ज़ात जो हुजे, उनजो दीन ईमान न हूंदो आहे, लोफर लोफर हूंदो आहे। चोरी जाते काथे थिए थी, तो हिन वक़्तु असांखे मुख्तियार हुसैन अबड़े यकीन ॾियारियो आहे त इंशाअल्लाह ताला मां तव्हांजो शाम ताईं सहाफ़ी भाउ जो मसइलो हल कयां थो। इन करे असां एहतजाज जो दाइरो रखियो होसीं पहिरियां, इहो इंशाअल्लाह असां ख़तमु था कयूं। जेकॾहिं असांजो मसइलो हल न कयो खमीस इन मुख्तियार अहमद अबड़े, त असां एहतजाज दाइरो वधाईंदासीं। जीअं त तव्हां ॾिठो आहे त कुझु अरसे खां मदई जी खे जेको टारगेट किलिंग रखी करे टारगेट जे बुनियाद ते बदअमनी जे वरचाड़ियो वियो हुयो। जंहिं बदअमनीअ जो जेको आहे सो दंगायल असांजो सहाफ़ी भाउ जेको आहे सो सोशल मीडिया जो प्रेसिडेंट कमांडो पवर साहब बि आहे। ही पुलिस जी या इंतज़ामिया जी नाहली चइबी जो हेतिरो अरसो गुज़रण जे बावजूदि हुनजी चोरी वापसि न कई वई आहे। हुनखे जेको आहे सो हुनजो मुतबादिल बि न ॾिनो वियो आहे। असां वटि जेकॾहिं को SHO अचे थो त अलाए कहिड़ो ई हिकिड़ो ट्रेंड हलायो वियो आहे त चए त फलाणो फ़र्द जेको आहे त उहो हुयो, उहो हीअं करे आहे, उन जे वक़्त जी चोरी आहे। मूं अॻे बि चयो आहे, हाणे बि इहो ई अर्ज़ु कंदुसि दादा, या त SHO जी पोस्ट हलाए करे फ़र्द जे मथे ते लिखी छॾियो त SHO आहे, या पोस्ट माण्हू फ़र्द भली मटिजी थो वञे पर लॻे हिते जेको आहे सो पोस्ट बरक़रार आहे। माण्हू जेको आहे मुखातिब पोस्ट सां थींदो आहे, कंहिं फ़र्द सां न थींदो आहे। इन जे लाइ मौजूदा
पोस्ट ते वेहंदड़ फर्द खे असांजो मुतालबो आहे त न असांजो अॻिले सां को तालुक़ो हुयो न तोसां तालुक़ो आहे, असांजो तालुक़ो आहे पोस्ट सां। बराए महिरबानी SHO जी पोस्ट असांखे जेको आहे त इहे चोरी वापसि करे ॾिए। बाक़ी जेकॾहिं अहिड़ी शइ न कंदा त असां जेको आहे साफ़ी बिरादरी सां हर मोड़ ते गॾु हूंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी साफ़ी भाउ शहरी मौजूद सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। असां साफ़ी बिरादरीअ सां ॿधल आहियूं। मां SHO मुख़्तियार अबड़ो सुठो अफ़सर आहे। मां हुनखे रिक्वेस्ट थो कयां त असांखे कमांडो साहिब जी चोरी वापसि कराए ॾिनी वञे। इहा तुंहिंजी महिरबानी थींदी ऐं असां सां भलाई कर। इहे चोरियूं थींदियूं आहिनि, असांजी बि चोरी थी वियूं आहिनि, पर तदारक असांजो बि नथो थिए। मथनि ऑफिसरनि ताईं भॻायूं, DIG साहिब ताईं भॻो आहे, SP साहिब वटि ग्रुप ठहियल आहे, उते मिलियासीं। मतिलबु खाला सां इहे असांखे दिलासा ॾिना था वञनि, पर हे सुठो अफ़सर आहे। मां हुनखे रिक्वेस्ट थो कयां अचे शाम कोर्ट मां। मां बि हुनखे चवां थो त भाउ साफ़ी कमांडो खे चोरी वापसि कराए ॾिए त तव्हांजो निहायत शुकुर थींदा। बाक़ी सूबेदार इहे 5 ॾींहं अचनि था, 6 ॾींहं चोरी थिए थी, बदिली था कनि, इहो हिन जो तदारक न आहे। बदिली न कयो, उनखे छॾियो त असांजो ॾोह ॻोल्हे। तो मां रिक्वेस्ट थो कयां SP साहिब खे त मदेजीअ में ॾोह वधी विया आहिनि, असांजो को तदारक कर, असांजे भाउ साफ़ीअ खे इहा चोरी मोटाए ॾिनी वञे त तव्हांजा लख शुक्राना थींदा। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त हिकु सहाफ़ी कलम वारी ताक़त रखंदड़ दोस्त जी चोरी थी वई आहे, उनजो को तदारक कोन पियो थिए। अगरि हीअ सहाफ़ी बि अगरि हिन सिस्टम जो हिसो हुजे हा त शायदि हिनखे चोरी मिली वञे हा। मूंखे त इहो अफ़सोस सां चवणो थो पए त शायदि हीअ कमांडो हक़ सच लिखंदो आहे, जंहिंजे करे हिनखे तकलीफ़ आई आहे। अगरि हीअ बि बंगुलनि जो हिसो बणिजी वञे हा, ॿियनि जीअं जेके बि इहे ज़ालिम करप्ट राशी हुक्मरान आहिनि उन्हनि जे ॿांह ॿेली थिए हा, उन्हनि जे मक़सदु सपोर्ट में लिखंदो रहे हा, त शायदि हिन जी चोरी न थिए हा। पर अगरि हिन हक़ सच जो आवाज़ु बुलंद कयो आहे, उनजी हिनखे सज़ा मिले थी। सो हीअ फस्ट टाइम कोन थियो आहे, हे इदारा बिल्कुलु नाल थी चुका आहिनि। असां कोन चवंदासीं त SHO हिकिड़ो ग्रेट ऑफिसर आहे। हे कुल हिकु ई जेको आहे न मक़सदु आहिनि, जेको आहे न हिकु ई हुन ते कमु कंदा रहनि था सिस्टम ते। हीअ हालात तव्हांजे साम्हूं आहिनि। सो माण्हू मज़ामत जे तरफ़ ईंदा, एहतिजाजनि वग़ैरह सां मसइला हल कोन था थियनि। ताज़ो तव्हां ॾिसंदव MNA जी चोरी थी हितां बंगले मदेजी जे मां, कलाक जे अंदरि उन जी चोरी वापसि थी वई। अगरि कंहिं MNA MP जी चोरी थिए थी त उहो कलाकनि जे अंदरि वापसि थिए थी। आम माण्हूअ खे रिलीफ कॾहिं मिलंदो? असांजो चवणु इहो आहे त आम माण्हूअ खे रिलीफ ॾियो। हिन सहाफ़ी हज़रात जी बि ख़बर न आहे छाजे करे इहो हक़ सच करे ई हिनखे डिले थियो आहे। अगरि हीअ बि हिन सिस्टम जो हिसो हुजे हा त हिनखे चोरी वापसि मिली वञे हा। सो असां SHO खे SP खे वरी बि चवंदासीं त हे ज़ुल्म बंदि कयो। हे रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। रोड रस्ता बाज़ारूं घर माण्हुनि जा महफ़ूज़ न आहिनि। सो माण्हू तंग थी करे आख़िर मज़ामत ऐं बग़ावत जे तरफ़ ईंदा। थी सघे बाद में तव्हांखे गिचीअ खां वठी ॿाहिरि कढी के पादर लॻनि। बहितर आहे त तव्हां हिननि जो तदारक कयो, हिननि ते कंट्रोल कयो, हिन क्राइम ते। असां जेको असांजे दोस्त जी चोरी थी आहे कमांडे जी, जेको सोशल मीडिया जो सदर बि आहे, महीनो गुज़री आहे, बिल्कुलु हुनजो हक़ु आहे इन शइ जो आसरनि में रही करे जेको आहे अॼु हुन पंहिंजो जेको कदम खयो आहे, बहितर खयो आहे। थाणे जे अॻियां जेको आहे धरणो आयो आहे। असां कमांडे सां हर तरह सां गॾु आहियूं। सॼो ॾींहुं वेठो हुजे, 5 ॾींहंनि ते वेठो हुजे, जेकॾहिं हिकिड़ो एतमाद ते या असांजे दोस्त सां कंहिं ऐसे जो राब्तो कयो आहे ऐं मसइलो हल थिए थो त अञा बि बहितर आहे। असां उन शइ जी असां SHO मदेजीअ खे बि चवंदासीं त उहा कोशिशि करे जेको आहे असांजे दोस्त जी चोरी वापसि कराए ॾिनी वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं ॾिसो त कुझु ॾींहं पहिरियां महीनो खनि थी वियो आहे असांजे सोशल मीडिया प्रेस कमांडो साहिब जिन जी चोरी थी वई आहे, जेको इंतिहाई मुज़म्मत जोॻो अमल आहे, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में असां मदेरी बचायो तहरीक जे तरफ़ां मुज़म्मत था कयूं। ऐं इहे मुतालबा त पिया थींदा रहंदा आहिनि। वरी बि तव्हांजे तवसल सां मुतालबो था कयूं त असांजे दोस्त जी थियल चोरी जेका बि आहे बिना देरि वापसि कराए ॾिनी वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां कमांडो पावर सां हिन जेको हुन ते ज़ुल्म थियो आहे चोरी जी सूरत में, असां हुन सां हिते माना गमख़्वार थियण आया आहियूं। गॾिजी जेको आहे असां एहतिजाज में शामिलु थियण आया आहियूं। कमांडो पावर असांजे मदेजीअ जो हिकिड़ो मुतहरिक ऐं टिपिकल क़िस्म जो सहाफ़ी आहे।
उन सां ई अहिड़े क़िस्म जी वारदात थी सघे थी त ॿिया माण्हुनि जो छा हाल हूंदो। ऐं पुलिस जी लॉजिक अॼु ॾींहं ताईं इहा सम्झ में न आई आहे त जॾहिं बि हिकिड़ो SHO तब्दील थिए थो ऐं ॿियो SHO अचे थो त उहो जेको प्रीवियस जेके हिते चोरी या वारदातूं थियूं उन खां उहो ईअं लातालुक आहे जो माना ॻाल्हि सम्झ खां पालातर हूंदी आहे, जॾहिं त उहो तसलसल हिकिड़ो हुजणु खपे। लिहाज़ा असां शहरी सभु सिविल सोसाइटी जा माण्हू कमांडे पावर सां गॾु आहियूं। उहो असांखे जिते बि सॾींदो असां उते जेको आहे साईं जन सां साथ ॾींदासीं ऐं असां इंतिज़ामिया खां पुलिस इंतिज़ामिया खां इहा अपील था कयूं त साईं जन खे चोरी जेका आहे वापसि कराई वञे ऐं जेके उन मुलविस आहिनि उनखे करार वाक़ई सज़ा ॾिनी वञे। तव्हांजी महिरबानी। बिल्कुलु ई तमामु हिकिड़ो ॾुखाईंदड़ वाक़ियो हुयो जो असांजे सोशल जेको प्रेस क्लब आहे मदद जी उनजी चोरी थी आहे। उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं ऐं SSP शिकारपुर खां असीं इहो मुतालबो था कयूं त फिलफोर जेके चोरी थियल सामान आहे उहो वापसि कराए ॾिनो वञे ऐं जेके मुलविस किरदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जी बिल्कुलु जेको मदे जी सीनियर साहब कमांडे पावर जी जेको ऑफिस में जो कंप्यूटर ऐं LCD चोरी थी वई उनखे 1 महीनो गुज़री वियो आहे, पर मदे जी पुलिस जी ना हली आहे। हिन वक़्त ताईं उहा चोरी वापसि न करे आहे। असां जेके साफ़ आहियूं सरापा एहतजाज आहियूं। असांजो हिकु ई मुतालबो आहे त सोशल मीडिया प्रेस क्लब मां थियल चोरी वापसि करे वञे। ॿी सूरत में एहतजाज ॾाढो वसी कयो वेंदो।